जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, ॾियारी जो त्यौहार देश ही न विदेशनि में भी ॾाढे हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो आहे। ऐं ॾियारी जो त्यौहार अहिड़ो थींदो आहे कि हिन में हर मंदर में, हर तीर्थ स्थान में ऐं हर घर जे अंदरि हिकिड़ी विशेष सजावट थींदी आहे। त इन ई कड़ी जे अंदरि भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर, जी हाँ दोस्तों, भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर, तपोभूमि मंदिर। जी हाँ दोस्तों, जेको असांजे पिछले कई वीडियोनि में असां ॿुधाए चुका आहियूं कि तपोभूमि मंदिर जेको गुरुग्राम सांप नगली धाम जे अंदरि आहे। जी हाँ दोस्तों, उन में बि हिकिड़ी चीज न विशेष हिकिड़ी रोशनी जो प्रबंध कयो वियो ऐं पूरो जेको लाल साईं जो मंदिर आहे उहो रोशनी सां गॾु जगमगाइजी वियो। तंहिंजे अलावा उन अंदरि छा कुझु विशेष रहियो उहो असां तव्हांखे ॿुधायूं था। असांखे जानकारी ॾिनी पीठाधीश लोकेश भगत। जी हाँ दोस्तों, उन्हनि असांखे ॿुधायो कि असां भगवान श्री झूलेलाल मंदिर में 5 ॾींहं जो हिकिड़ो विशेष प्रोग्राम हलाईंदा आहियूं झूलेलाल साईं जे मंदिर में, जंहिंमें गोवर्धन पूजा, भाई दूज इत्यादि सभु असां इन में कंदा आहियूं। ऐं तंहिंमें भोजन प्रसादी, हथ प्रसादी सभु रहंदो आहे। सभु इन जे अंदरि असां हलाईंदा रहंदा आहियूं। ऐं इहो भोजन प्रसादी ऐं इहे सभु ॻाल्हियूं जेके भोजन प्रसादी इत्यादि पाण लाइ करे आस पास जे सभिनी गांवनि मां माण्हू ईंदा आहिनि। सभई माण्हू ईंदा आहिनि ऐं परियां परियां खां माण्हू भगवान श्री झूलेलाल साईं जा दर्शन करण ऐं जेको उते जी अलौकिक जेकी हिकिड़ी झांकी सजंदी आहे, जेको उन्हनि जी रोशनी थींदी आहे, उहो ॾिसण लाइ करे ईंदा आहिनि ऐं बाबा जी जा दर्शन कंदा आहिनि, यानी भगवान लाल साईं जा दर्शन कंदा आहिनि। तंहिंजे अलावा उन्हनि असांखे जानकारी ॾींदे हूंदे ॿुधायो कि 5100 ॾींहं हिन मंदर में ॿारा विया हुआ। जी हा दोस्तों, इहा 1000 ॾींहंनि जी ॻाल्हि कान पई हले, 2000 ॾींहंनि जी ॻाल्हि कान पई हले, इहा हले पई 5100 यानी 5100 ॾींहं ॿारा विया हुया। हिन मंदर जे अंदरि 5100 दीपनि खे प्रज्वलित कयो वियो, ॿारियो वञ ऐं पूरे गांव वारनि बि मिली करे हर के पंहिंजे घर मां ॾीया हिन में समर्पित कया ऐं लाल साईं जी पूजा कयनि ऐं लक्ष्मी माता जी पूजा कयनि। त दोस्तों, असां तव्हांखे वीडियो माध्यम सां ॾेखारूं था कि केतिरो न सुठो मंदर खे सजायो वियो आहे ऐं कीअं 5100 ॾींहंनि सां पूरो लाल साईं जो मंदरु जगमगाए पियो। तंहिंजे अलावा नियमित हिते पूजा आराधना आरती नियमित थींदी आहे। गोवर्धन पूजा बि हिते नियमित कई वई, भाई दूज जो बि हिते मिली जुली करे सभिनी हिन त्योहार खे मल्हायो ऐं ॾियारीअ ते जेको चीज कि विशेष हिकिड़ो प्रसादी हलाई वई हुई मंदर में। त दोस्तों, तव्हां दर्शन करो पिया तपोभूमि मंदिर जा, तंहिंजो एड्रेस असां हर हिकु वीडियो में ॿुधाईंदा आहियूं। वरी हिकु दफ़ा असां रिपीट था करूं कि भगवान श्री लाल साईं जो मंदरु, जेके तपोभूमि वरुण देवी मंदिर चईंदा आहिनि, वरुण देव मंदिर चईंदा आहिनि, इहो स्थित अथव गुरुग्राम में। गुरुग्राम जे अंदरि सांप नगली गांव अथव, नगली धाम बि चईंदा आहिनि, उते इहो मंदिर स्थित अथव, पहाड़नि में स्थित आहे। कॾहिं बि तव्हांखे कोई मौक़ो मिले त तव्हां दर्शन ज़रूरु कजो। इहे प्राचीन मंदिर अथव, हीउ 300-400 साल पुराणो मंदिर अथव लाल साईं जो। त इन ई प्रकार जा वीडियो ॾिसण लाइ करे तव्हां असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो कि तव्हांखे इहे अलौकिक दर्शन कीअं लॻा। जय श्री झूलेलाल।